नाज़िर ॾखण ॻोठ वालण थहीम जी वांढ में नौजवान माशूक थहीम गुर्दनि ऐं फिफड़नि जे मर्ज़ में मुब्तला हुअण करे मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे। सदस्य वारसनि सरकारी ख़र्च ते इलाज लाइ मदद जी अपील कई आहे। उन हवाले सां ॾिसूं नदीम अली थहीम जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, हिन टाइम मौजूद ॾखण भरिसां ॻोठ वालण थहीम जी वांढ में जिते आशिक़ थहीम गुर्दनि ऐं फिफड़नि जी बीमारीअ में मुब्तला आहे। अचो त हुननि जे वारसनि ऐं हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। माया बाबा गुर्दा सूरा बाय पत्थर है दिलावर साहब है चव बाय अर्ज करे मां जो इलाज कराए अगा साहब है अर्ज इलाज कराए मां जो आशिक़ली थईमा 15-20 ॾींहं बीमार आहे। हिन जा फिफड़ा कमज़ोर थिया आहिनि। हिन जो भाउ ॿ अथव, हिकु मज़ूर अथव, मिसकिन आहिनि, ग़रीब आहिनि। हिननि खे जेकी पंहिंजी मिल्कियत हुई हिनखे ढोर ढगो कोन्हे को, हे मज़ूर करे खाइनि था। हिननि जो इलाज कराए, हिन जो को बि हिन जो वाली वारस कोन्हे को, तमामु ग़रीब आहिनि, मिसकिन। सामान वामान असां सॼो खपायो आहे, जेको कमाईंदा उहो ई खाऊं था असां। असांखे ॿियो कहिड़ो हाल बाल कोन्हे को, असां ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं सफ़ा। गली थईम तक़रीबन 15-20 ॾींहनि खां बीमारी जे बिस्तर ते आहे। हिन जा ॿाहिरि ग़रीब आहिनि, पीउ हिन जो फौत थी वियो आहे। ग़रीब वीचारा मज़दूर आहिनि, जेका जमा पूंजी हुई उहा हिन ते लॻी वई आहे। हाणे हिननि में वसियत नाहे त हिन जो इलाज कराए सघनि। असां आगा सिराज दुरानी साहिब खां, जेको असांजे तक जो MPA आहे, वज़ीर आला सिंध ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब खां इहा गुज़ारिश था कयूं त हिन ग़रीब जो इलाज कराए हिन जी हयाती बचाइनि। जी नाज़रीन, तव्हां आशिक़ थहीम जे वारसनि जा वीचार ॿुधा। नदीम अली थहीम, मेरान TV ॾखण।